जेकॾहिं को असां खां अची सवाल करे हाउ टू आइडेंटिफाई हाइफिन वर्ड्स ऐं असांजे साम्हूं ॿ मिसाल पिणु रखे ऐं असांखे चवे त इन्ही ॿिन्ही मिसालनि मां कहिड़ो हाइफिन जो एग्ज़ाम्पल सही आहे। इन्ही एग्ज़ाम्पलनि में जेकॾहिं असीं 1999 खां वठी 2020 जी ॻाल्हि करियूं तॾहिं असांजो इहो एग्ज़ाम्पल ग़लति हूंदो ऐं जेकॾहिं असीं मैन ऑफ वॉर जी ॻाल्हि करियूं तॾहिं इहो असांजो एग्ज़ाम्पल सही हूंदो। आख़िर इहो कीअं थियो, हुन में ऐं हिन में कहिड़ो फ़र्क़ु आहे? जी हा दोस्तो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे असांजो पंक्चुएशन जो कोर्स हली रहियो आहे ऐं इन्ही कोर्स खे वधाईंदे अॼु असां हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं हाइफन खे डिटेल में पढ़ंदासूं त हाइफन छा आहे, इन जी डेफिनेशन छा आहे, इन जो इस्तेमालु कीअं कयो वञे थो, इन जो सैम्पल कहिड़ो आहे। त सभिनी खां पहिरीं असांखे इहो मालूम हुअणु खपे त हाइफन चवनि छा खे था, इन जी सिंधी में कहिड़ी मीनिंग आहे, इन जी डेफिनेशन छा आहे। इहो सभु प्रोसेस असां इन्ही वीडियो में सिखंदासीं, लेकिन इन खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। जी हा दोस्तो, सभिनी खां पहिरीं असीं ॻाल्हि कंदासीं हाइफन। हाइफन जी निशानी हिते ॾिसो डैश ऐं हाइफन जी निशानी पाण में मिलनि थियूं, लेकिन इन्ही जे इस्तेमाल में काफ़ी फ़र्क़ु आहे। इनशाला असां जेको हाइफन ऐं डैश में फ़र्क़ु आहे इन लाइ नेक्स्ट वीडियो ठाहींदासीं। उन वीडियो में असां तव्हांखे डिटेल में सम्झाईंदासूं त हाइफन ऐं डैश में कहिड़ो फ़र्क़ु आहे, हाइफन जो कहिड़ी जायुनि ते इस्तेमालु ऐं जेको आहे सो डैश जो कहिड़ी जायुनि ते इस्तेमालु कयो वञे थो। लेकिन हिन क्लास में असीं फ़क़ति हाइफन जो इस्तेमालु ॿुधाईंदासीं। हाइफन खे सिंधी में चवंदा आहियूं नीम ख़ाल। छा चयो वञे थो? नीम ख़ाल डैश। ऐं हिते असां इनखे डैश कोन पढ़ंदासीं, हाइफन पढ़ंदासीं। इहो जेको सैम्पल आहे हीउ सैम्पल हाइफन जो आहे, इन खे असीं चवंदा आहियूं सिंधी में नीम ख़ाल। इन जी जेको डेफिनेशन आहे उहो कुझु हिन तरह ते आहे, ज्वाइन टू आर मोर कंपाउंड वर्ड्स। हाइफन छा कंदो आहे? ॿ या ॿिनि खां वधीक कंपाउंड लफ़्ज़नि खे पाण में मिलाए थो। सादी सिंधी में आऊं चवां, हाइफन जेको आहे हिकु पंक्चुएशन जी अहिड़ी निशानी आहे जंहिं निशानी जी मदद सां असां कंपाउंड जा ॿ या ॿिनि खां वधीक लफ़्ज़नि खे पाण में मिलाईंदा आहियूं। उन लफ़्ज़नि खे मिलाइण सां हिकु माना ठहे थी, उन लफ़्ज़ खे असीं चवंदा आहियूं हाइफन। हाइफन त हिकु निशानी आहे जंहिं निशानी जी मदद सां कंपाउंड जा ॿ या ॿिनि खां वधीक लफ़्ज़ पाण में मिलनि था। अच्छा, उहो कहिड़े तरीक़े सां मिलनि था, इन जा असीं एग्ज़ाम्पल हेठि ॾिसंदा आहियूं। हिते ॾिसो पार्ट टाइम, असीं चवंदा आहियूं पार्ट टाइम। हिकिड़ो पार्ट ऐं टाइम ही ॿ लफ़्ज़ अलॻि अलॻि आहिनि। इन्ही ॿिन्ही लफ़्ज़नि जे विच में असीं जेको आहे सो हाइफन जो इस्तेमालु कयो। हाइफन जो इस्तेमालु करण सां ही हिकु लफ़्ज़ थी वियो पार्ट टाइम। सेल्फ मेड, सेल्फ जेको आहे मेड ॿ अलॻि अलॻि अल्फाज़ आहिनि। इन्हनि खे जेकॾहिं असीं मिलाए हिकु माना ठाहिणु चाहियूं तॾहिं असीं हिन जे दरमियान हाइफन जो इस्तेमालु कंदा आहियूं। जी हा दोस्तो, इन तरह सां सेम सिस्टर इन लॉ, इन लाइ पिणु असां छा कयोसीं? हाइफन जो इस्तेमालु कयोसीं। हिते ॾिसो ॿ लफ़्ज़ पाण में मिलनि पिया, हिते असीं टू जी ॻाल्हि कई हुई ऐं ठीकु इन तरह हिते टे लफ़्ज़ पाण में मिली करे हिकु हाइफन जी मदद सां हिकु नयो कंपाउंड जो वर्ड्स ठहियो आहे ऐं इन जी मीनिंग बि डिफरेंट हूंदी। ऐं इन खां अलावा वेल बिहेव्ड, हिते पिणु ॿ लफ़्ज़ आहिनि, ॿिन्ही लफ़्ज़नि खे मिलाइण वारो छा आहे? हाइफन आहे। उमेद कंदा आहियूं त अव्हांखे अॼु वारी क्लास समझ आई हूंदी ऐं पसंदि पिणु आई हूंदी। लेकिन तव्हांजे माइंड में हिकु लाज़मी सवाल हूंदो, उहो इहो हूंदो त सर असांखे जेको फ़र्क़ु हो, जेको डिफरेंस हो, उहो छो कोन ॿुधायो? इन लाइ असां इहो नाहे ॿुधायो त इन लाइ असीं नेक्स्ट क्लास ठाहींदासीं। उन्ही में असीं हाइफन ऐं डैश जो फ़र्क़ु ॿुधाईंदासीं। इनशाला उहो क्लास तमामु जल्द ईंदी। जेकॾहिं तव्हांजो अञा बि को सवाल हुजे त असांखे कमेंट करे लाज़मी उहो सवाल पुछा करियो। इनशाला असां तव्हांखे उन्ही जो जवाबु लाज़मी ॾींदासीं। थैंक्स फॉर वॉचिंग दिस वीडियो।